साईं असांजूं कचहरियूं कीअं हुयूं। अॼु जेको असांजो प्रोग्राम हुयो हिन में कराचीअ में, उहो साईं जन जी सलाह मसल सां प्रोग्राम रखियो हुयो। साईं जे हुकुम ते ई अनवर हुन प्रोग्राम जो अरेंज कयो। माशाअल्लाह कराची जे दोस्तनि जा जेके पाण में इख़्तिलाफ़ हुया, साईं यूसुफ कलमती साहिब जी कोशिशि सां ऐं असांजी कोशिशि सां उहे इख़्तिलाफ़ उहे समूरा ख़तमु थी विया। जेके बि हुते 6 ज़िला हुया उहे डिवीज़न साईं अनवर बलूच सां गॾु थी विया। उन्हनि दोस्तनि जा पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु करे उनखे खीर खंडु कयोसीं, उनखे भाकुर पारायासीं, जंहिंमें मां बि हुयुसि, हाजी शफ़ी मोहम्मद सठियो बि हुयो, साईं बच्चल ख़ासकेली साहिब बि हुयो, साईं मुमताज़ शाह बि हुयो, साईं अतीक रहमान सोलंगी बि हुयो, साईं नूर मोहम्मद सूमरो बि हुयो, साईं अब्दुल फताह काके पुट बि हुयो, ऐं असांजे सभिनी ज़िलनि जा जेके आहिनि से उहे सदूर साहिबान बि हुया। उहे पाण में खीर खंड थी विया, उन्हनि जा इख़्तिलाफ़ ख़तमु थी विया। ऐं अनवर बलोच ऐं अमीन बलोच साईं मोहम्मद यूसुफ कलमतीअ जे हुकुम ते अॼु उते ऐलान बि कयो त असां PTL जी जेका बि हाणे ईंदड़ इलेक्शन आहे या जेको बि सिस्टम आहे उहो असां हाजी शफ़ी मोहम्मद सठी ऐं सिकंदर जतोई सां मशावरत करे गॾु हलंदासीं। मां दोस्तनि जो तमामु घणो थोराए थो आहियां। साईं कलमती साहिब जे वेझे अज़ीज़ जी फौतगी थी पई, साईं मुसलसल मूंसां राब्ते में हुयो, जंहिंजे करे साईं हुन में शरीक न थी सघियो। ऐं अॼु मां साईं खे थैंक्स बि चवणु आयुसि साईं जी महिरबानी जो साईं कल्ह बि असांखे टाइम ॾिनो हुयो, पंहिंजनि दोस्तनि खे पाबंद कयईं। उहे दोस्त उते आया बि हुया ऐं उन्हनि दोस्तनि असांजे सथ में शरीक थिया। ऐं असां सभु साईं मोहम्मद यूसुफ कलमती साहिब सां गॾु आहियूं। ईअं न त उहो साईं हाजी शफ़ी ऐं सिकंदर जतोई सां गॾु आहे, पर असां सभु साईं सां गॾु आहियूं। इनशा अल्लाह ताला PTL जे तनज़ीम खे मुतहद ऐं मुनज़म करण लाइ, सिंध जे उस्ताद जे वसी तर मुफ़ाद जे लाइ असांखे जंहिं जाइ ते बि वञिणो पियो, जेका बि क़ुर्बानी ॾियणी पई, उहा गॾिजी करे असां महिनत कंदासीं। सिंध जे उस्ताद खे जे मसइलनि खे हल कराइण जे लाइ, तनज़ीम खे वधीक मुतहद ऐं मुनज़म करण जे लाइ हणा वणा गॾिजी कोशिशि कंदासीं। असांजा जेके बि अॻिते PTL जी तनज़ीम अंदरि जेके बि इलेक्शनी मरहला आया, असां ॿिन्ही जो वाइदो वचन आहे त उहे असां ॿई हिक ॿिए सां गॾिजी करे सलाह मसइलत सां अनवर बलोच कराची जी समूरी टीम ऐं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो सिकंदर जतोई जेके असां दोस्त आहियूं गॾिजी करे असां उहो हर जेको आहे फ़ैसिलो कंदासीं, मुशावरत कंदासीं। इनशा अल्लाह ताला असांजो मरणु जीअणु हिक ॿिए सां गॾु आहे, गॾु रहंदो। PTL ज़िंदाबाद, उस्ताद ता ज़िंदाबाद। ठीक है सिकंदर साहब हले आयो आहे। इंशाअल्लाह ताला जेको चयईं, मां अनवर साहब खे चयो आहे कराची जेके मसइला हुआ सभु ज़िला जेके बि ज़िला आहिनि मतिलबु नाराज़ हुआ त पोइ उन्हनि सभिनी खे गॾायो आहे, अॼु खीर खंड कयो आहे, सभु ख़ुशि थी विया। इंशाअल्लाह ताला असां सिकंदर सां गॾु आहियूं, हर मामले में गॾु आहियूं।